मुझा मोहतरम दोस्तों भाइर, अज जो प्रोग्राम इस्लाहे मुआशरा के हवाले से दस्तारे फजीलत तुलबाए इज़ाम के उनवान से थी रो है, जैमें तवां सब शरीक थिया। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है त अल्लाह ताला असा के इन धरती ते सालिह मुआशरे कायम करने की तौफीक अता फरमाए। आई उन्हीं का बाद में अल्लाह तबारक व तआला का दुआ है त अल्लाह ताला असा जे उन नौनिहालन जन कुरान पूरो किया, उनन जे इल्म में, अमल में, उम्र में बरकत अता फरमाए। जेके उस्ताद जन कुरान पढ़ायो, अल्लाह ताला उनन जे मेहनत के कबूल फरमाए। उन्हीं खां वो खादिमन की खिदमत पाड़े वारन के तावन के भी मंजूर है मबरूर फरमाए। अल्लाह तबारक व तआला दुनिया जो इस्लाह, इंसानन जो इस्लाह, मुआशरे जो इस्लाह बिन शैन सा फरमायो। वे ब शयूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफां मोकिलियूं आहिनि। एक मुरसलीन की जमात, अंबिया अलैहिस्सलाम जन के अल्लाह से दुनिया में इंसानन जो पेशवा रहबर इंसानियत के लाए मुअल्लिम की हैसियत से मोकिलियो। बे नंबर में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफां तालीम भी इनायत फरमाई। जॾहिं भी कोई अल्लाह तबारक व तआला नबी मोकिलियो, को रसूल दुनिया में मोकिले, तो उन्हीं के पंहिंजो पैगाम दई करे मोकिले। तो मुझे बानन के तुझे हल्के में, तुझे पाड़े में, तुझे इलाके में, तुझे कौम बिरादरी के अंदर जेके हल्के अहबाब जेके मानू शामिल हैं, उन्हन के हिमो जो पैगाम पहुंचा। जेका भी मुरसलीन की जमात आई, उन्हन सबने पंहिंजे पंहिंजे उन्हीं दौर जे हल्के अहबाब के, कौम के, बिरादरी के, इलाके वारन के अल्लाह जो पैगाम पहुंचायो। छो तो रसूल की जिम्मेदारी हुंदिया, पैगंबर की जिम्मेदारी हुंदिया तो अल्लाह जो पैगाम कौम ताई, अवाम उन्नास ताई पहुंचाए। आखिरी पैगंबर दुनिया के अंदर हजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया। उन्हन के भी अल्लाह तबारक व तआला यो ही हुक्म दिनो तो बल्लिग मा उन्ज़िल इलैक, नबी जो को तुझे मथा असा नाज़िल कर तो सही हो पहुंचा। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा जेका जिम्मेदारी अल्लाह ताला रखी, अगन अंबिया अलैहिस्सलाम जे भेट में हजूर जे मथा वधिक जिम्मेदारी अल्लाह ताला रखी।
छो त आखिरी नबी जी रिसालत ऐं नबूअत इलाकाई नहीं आफाकी हुई। हजूर सिर्फ मक्के वारन जे लाइ कोन आया, सिर्फ मदीने वारन जे लाइ कोन आया, सिर्फ अहले अरब जे लाइ न आया। अल्लाह ताला फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास। क़यामत ताईं जेके अचण वारा इंसान ईंदा ऐं नबी असां उन समूरन जे लाइ तोखे रसूल करे मोकिलियो। पैगंबर जी जिंदगी मौजूद, हजूर पूरी इंसानियत जे लाइ क़यामत ताईं अचण वारन जे लाइ उन दौर जे अंदर जेके हजूर जे दौर में मौजूद हुआ, जंहिं वक्त में इहा आयत नाज़ुल थी, कुरान नाज़ुल थियो, उन वक्त में त माण्हू उहे हुआ जेके मुख़्तसर हजतुल विदा जे मौके ते हजूर जन जॾहिं अरफात में ख़ुतबो ॾियनि था त 1.25 लाख सहाबा बीठा जेके हजूर जे अॻियां जेके हजूर जो पैगाम ॿुधनि। ऐं हजूर जी उम्मत जो सिलसिलो त क़यामत ताईं हले थो। पाण उन्हनि सभिनी खे पाबंद बणायो तो बल्लिगु अन्नी वलो आए। हाणे इहो कमु तव्हांखे करणो आहे, मुंहिंजे तरफ़ां जन मूंखे न ॾिठो उन्हनि ताईं पहुचाए। सहाबा जो दौर गुज़री वियो, ताबईन जो दौर गुज़री वियो, तबा ताबईन जो दौर गुज़री वियो, खिलाफत वारो दौर गुज़री वियो। अज 15वीं सदी हले थी पई। 1447 साल हजूर जे दुनिया में हिजरत वारो साल जेको उन्हीं खे अज 1447 साल थिया। एतिरियूं सदियूं गुज़री वयूं, एडो वक्त गुज़री वियो, पर अज भी हजूर जो पैगाम असां ताईं पहुचे। अज भी वो रसूल वारो पैगाम असां ताईं पहुचे। वो जेको अल्लाह साईं हजूर के पाबंद बनायो त बल्लिग मा उनजिल इलैक, ऐं पोइ हजूर जन साहबा के पाबंद बनायो त बल्लिगु अन्नी वलो आया, ऐं उहे पोयनि खे ॾसींदा आया, ॿुधाईंदा आया। अज ही मदरसन जो क़याम, काल अल्लाह व काल रसूल जी तालीम, अज उम्मत उन्हीं हजूर वारे उन्हीं पैगाम प्रोग्राम ते हले थी। ऐं उहो ई पैगाम अल्लाह जो ऐं रसूल जो पैगाम असांखे अॼु ताईं मिले थो। छो त हजूर जी शरीयत आफाकी शरीयत हुई, हजूर जी नबूअत आफाकी नबूअत हुई, ऐं कुरान बैनुल अक़वामी किताब आहे, इलाके जे लाइ न आहे, सिर्फ़ अरबन जे लाइ हजूर जी नबूअत नई अजमिन जे लाइ बि हुई। कुरान अरबिन जे लाइ न हुयो, तव्हां सां अजमिन जे लाइ बि आहे। अहिड़े नमूने सां जेको उन वक़्त में हजूर कानून नाफ़िज़ कयो, उहो कानून बि क़यामत ताईं हजूर जो अॼु ताईं हलंदो। जेकॾहिं कंहिं इलाइक़े में को हजूर जे कानून खे नथो तस्लीम करे त ॿिए इलाइक़े में उहो कानून मौजूद आहे। मामलात जे हवाले सां जेकॾहिं मुस्लमान कमज़ोर आहिनि त इबादात जे हवाले सां मुस्लमान उन ते हलनि था। असां वटि हजूर जो अखलाक, हजूर जी सीरत, हजूर जी सूरत, हजूर जी उहा इबादत वारो अंदाज़, जीअं हजूर हज कयो, जीअं उमरो कयो, जीअं ज़कात अदा करण जी तालीम ॾिनऊं, जीअं रोज़ा रखियऊं, जीअं नमाज़ पढ़ियऊं, वो इबादत वारो अंदाज़ अॼु बि असां क़ल्ब वारनि में मौजूद।
कमियूं कोताहियूं आहिनि, नुक्स आहिनि, पर उम्मत जा अफराद उन हजूर जे तरीक़े ते हलण जे लाइ अॼु बि अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहिनि। जेकॾहिं हिक हिस्से खां कमज़ोर आहिनि त ॿिए हिस्से ते हलनि था। मामलात वारे हिस्से में, इंतज़ामी उमूर वारे हिस्से में कमज़ोरी आहे त इबादात वारे हिस्से में हलनि था। हजूर जी शरीयत ऐं क़ुरान क़यामत ताईं हलणा आहे। उहे इलाका, उहे शहर, उहे वाहण, उहे वस्तियूं, उहे ॻोठ खुश नसीब आहिनि जाते क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम। ऐं मां उन्हनि बचड़नि खे, उन्हनि जे वालिदैन खे, उन्हनि जे ख़ानदान खे अॼु मुबारक ॼां थो जन क़ुरान खे पंहिंजे सीने में सांझो। अज़ीज़ो, मुझे हजूर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु। फरमायो तहां में भला उहे आहिनि जेके क़ुरान सिखनि था ऐं सेखारनि था। ऐं क़ुरान सेखारण वारा, क़ुरान सिखण वारा, इहे क़यामत ताईं हलंदा रहंदा। या जमात हलंदी रहंदी जेस ताणी रब चाहींदो, तेस ताणी क़ुरान जी तालीम भी हलंदी रहंदी। ऐं हजूर जो तरीक़ो, हजूर जी सीरत सूरत भी मुसलमाननि जे माहौल में नज़र ईंदी। हजूर वारो अखलाक ऐं उहो खुल्क, उहो किरदार भी नज़र ईंदो। छो त हजूर पूरी दुनिया जे लाइ नबी थी आया। ॿियूं शरीयतूं मनसूख थी वियूं, ॿिया किताब मनसूख थी विया। हाणे हज़रत मूसा जी शरीयत न हलंदी, हज़रत ईसा जी शरीयत न हलंदी, हज़रत दाऊद जी शरीयत न हलंदी। हाणे तौरात ऐं इंजील ऐं ज़बूर कोन पढ़ियो वेंदो, हाणे क़ुरान पढ़ियो वेंदो। मुसलमानो, तव्हां असांजे मथां इहा शइ फर्ज़ बणिजी। जेका असांजे लाइ अल्लाह तबारक व तआला जन शयुनि जो इंतखाब कयो आहे, यकीनन उन शइ में असांजो नफ़ो आहे। इन्ना अल्लाह लैस बिज़ल्लाम लिल अबीद। खुदा पंहिंजे ॿारनि सां ज़ुल्म न कंदो आहे। यकीनन जेका शइ असांजे लाइ नाफ़े हुई, अल्लाह ताला उहा बानन खे अता फरमाईंदो। नबी जो वजूद उम्मत जे लाइ मनफात जो सबब आहे, नफ़े जो सबब। अल्लाह जी तालीम बानन जे लाइ नफ़े जो सबब आहे। हजरत मूसा अलैहिस्सलातु व सलाम जे दौर में हजरत मूसा जो वजूद ऐं तौरात जी तालीम, ये ॿई नाफ़े हुई। ये ॿई शयूं इंसाननि जे लाइ नफ़े बख़्शूं। हजरत दाऊद जो वजूद ऐं ज़बूर जी तालीम या उन वक़्त में उन्हनि जे लाइ नाफ़े हुई। हजरत ईसा जो वजूद ऐं इंजील उन वक़्त में उन दौर जे माण्हुनि जे लाइ नाफ़े हुयो। अॼु तव्हां असांजे लाइ पैगंबर अलैहिस्सलातु व सलाम जी इब्तिदा ऐं क़ुरान जी तालीम असांजे लाइ नाफ़े। लिहाजा अल्लाह तबारक व तआला फरमाए तो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम। बेशक ही क़ुरान तो जो तव्हां खे सौ रस्तो मुहैया। अॼु जेकॾहिं असां क़ुरान खां दूर था थियूं, छो त असांखे अक़ीदे जो सबक़, अमाल जो सबक़, अखलाक जो सबक़, किरदार जो सबक़ ऐं हुस्न खुल्क जो सबक़ इहो क़ुरान ॾे थो।
ऐं जेका अल्लाह तबारक व तआला पाबंदी से हुक्म फरमाए तो नबी के तो बल्लिग मा उनज़िल इलैक, बल्लिग मा उनज़िल इलैक, तो मना इंसानियत जे लाइ इन शइ में नफ़ो आहे। अज जेकॾहिं असां क़ुरान पाक खां हटी करे फरमाने नबवी खां हटी करे ये बई शयूं इंसानन जे मनफात जे लाइ आहिनि, नफ़े बख़्श आहिनि। जेकॾहिं असां ज़िंदगी बसर कंदासीं तो असां कामयाबी से हमकिनार न थींदासीं। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत। जेकॾहिं को माण्हू पैगंबर जे इताअत खां मुंहुं फेरे थो ऐं पैगंबर जो तरीक़ो उनखे नथो वणे पियो ऐं पैगंबर जे पैरोकारनि खां परे थो भॼे पियो, रब साईं फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला, असां उनखे धिको ॾेई छॾींदा आहियूं, यारे फिरदो आहे हलियो ख़ुदा खे का परवाह। वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा, ऐं रब साईं फरमाए थो त फिरी फिरी वञी जहन्नम जे कुन में किरंदो आहे जेका बुरे में बुरी जाइ। अल्लाह तबारक व तआला इंसानन जे रुश्द व हिदायत जे लाइ ऐं इंसानन खे वाट वठाइण जे लाइ ऐं इंसानन जे फलाह ऐं बहबूद ऐं कामयाबी जे लाइ ये शयूं इनायत फरमाई। पोइ हाणे इंसान जो कम आहे त उन्ही ते हले थो या नथो। अल्लाह ताला फरमाए थो लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत, इंसान कसब तव्हांजे हथ में, कमाई तव्हांजे हथ में आहे। हाणे जेकॾहिं उन रस्ते ते हलंदव त कामयाबी, न हलंदव त नाकामी आहे, ज़िल्लत ऐं ख्वारी आहे। वमन यासिल्लाह व रसूलहु फइन्न लहू नार जहन्नम। अल्लाह ताला फरमाए थो जेको मां अल्लाह जे हुक्मनि ऐं पंहिंजे रसूल जेको जंहिंखे मां हक़ सां मोकिलियो उन जे उबतड़ वञे थो, नाफ़रमानी करे थो, जहन्नम जी बाहि खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। छो त इंसानियत जी कामयाबी इन ॿिन्ही शयुनि में आहे। फरमाई मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं मां अल्लाह जे हुक्म जी इताअत कई ऐं मुंहिंजे रसूल जी पैरवी अख्तियार कई, इहो ई इंसान वॾे में वॾी कामयाबी खे पहुचे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जेकॾहिं असांखे दुनिया में कामयाब थी करे निकिरणो आहे त पोइ असांखे नफ़सानी ख़्वाहिशात खे छॾणो आहे, ख़ुद गर्ज़ी खे छॾणो आहे, नफ़्स परस्ती खे छॾणो आहे। पोइ असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़े ते हलणो आहे। ऐं फरमाई वमन यूक़ शुह नफ़्सी फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह ताला फरमाए थो जेको पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिश खे छॾे थो इहो ई कामयाब थींदो। छो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़े जे ख़िलाफ़ माण्हूअ खे नफ़्स भड़काईंदो, ख़ुद गर्ज़ी कंदो, पंहिंजे चाहत खे पूरो कंदो, पंहिंजी ख़्वाहिश खे पूरो कंदो, पंहिंजे नफ़्स जे मुताबिक़ फ़ैसिला कंदो, पंहिंजे नफ़्स जे मुताबिक़ दुनिया में हलंदो फिरंदो, खाईंदो पींदो, पाण खे इस्तेमालु कंदो। इहो त तबाही ते अल्लाह से असांखे अक़ुल ॾिनो, फ़हम ॾिनई, सोच ॾिनई, उन खां पोइ तालीम ॾिनी। पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़, पंहिंजे चाहत मुताबिक़ उहो हले थो मख़लूक जो उहो क़िस्म जंहिंखे न अक़ुल आहे न फ़हम आहे। जेको लाशूरी ज़िंदगी गुज़ारे थो उहो पंहिंजे चाहत मुताबिक़ हलंदो। जीअं जानवर आहिनि, गॾ घोड़ा कुत्ता बिला पंहिंजे चाहत पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़, छो त उनखे न अक़ुल आहे न फ़हम आहे न शूर आहे न का शइ आहे। इंसान खे त अल्लाह ताला अक़ुल ॾिनो,
अल्लाह ताला फरमाए तो वल्लाहु अखरजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैया वजअल लकुमुस समअ वल अबसार वल अफइदत लअल्लकुम तशकुरून। अल्लाह फरमाए तो असां तव्हांखे मायरुनि जे पेटनि मूं ईअं कढियोसीं जो तव्हांखे का ख़बर कान हुई। आहिस्ता आहिस्ता जीअं तव्हां वॾा थींदा विया तव्हांजे अंदरि शूर पैदा थियो, तव्हांजे अंदरि अकुलत पंहिंजो कमु कयो, तव्हांखे दिमाग़, तव्हांखे अखियूं, तव्हांखे कन, तव्हांखे दिल, शूरी ज़िंदगी तव्हांखे मिली। जानवरनि खे शूरी ज़िंदगी न मिली। ऐं पोइ तालीम तव्हांखे ॾिनई इंसाननि खे, हैवाननि खे तालीम न ॾिनई। मुरसलीन जी जमात इंसाननि ॾे आई, जानवरनि ॾे कोन आई। अल्लाह हिन तालीम जे मथां हलण जो पाबंद इंसाननि खे कयो, हैवाननि खे कोन कयईं। हाणे असां इंसान हिन तालीम ते हलण जा पाबंद आहियूं। हिन तालीम ते हलण जा असां पाबंद आहियूं। इन जे करे अल्लाह तबारक व तआला पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो कुल हादी सबीली अदू इल्लाह। ए नबी दुनिया वारनि खे चओ त ही अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जी तरफ़ छॾियां। पंहिंजी ख़ुदि गर्ज़ी न हलो, पंहिंजे चाहत ते न हलो, पंहिंजे ख्वाहिश खे पूरो न कयो, पंहिंजे तबई मिजाज मुताबिक़ फ़ैसला न कयो, बल्कि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जा ताबेदार। इहो ई कामयाबी खे पहुचंदो जंहिं अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म जी ताबेदारी कई। ऐं रब तबारक व तआला फरमाए थो मां ॾिसां थो अय्युकुम अहसनु अमला, कहिड़ो आहे जेको तव्हां में चङा कम करे, कहिड़ो आहे तव्हां में जेको मुंहिंजे हुक्म जी तकमील करे थो, कहिड़ो आहे जेको मुंहिंजे रसूल जी ताबेदारी करे थो, ऐं कहिड़ो आहे जेको पंहिंजी ढंगे थो, पंहिंजे चाहत मुताबिक़, पंहिंजे तबियत जे मुताबिक़ हले थो। मां ॾिसां थो अय्युकुम अहसनु अमला। ऐं पोइ रब तबारक व तआला फरमाए थो त मां हलीम आहियां, मां बुरदबार आहियां, ज़ुंतिक़ाम आहियां, इंतिक़ाम वठंदुसि, अज़ीज़ आहियां, ग़ालिब आहियां, गिरफ़्त कंदुसि, पकड़ कंदुसि। पर इन सां गॾोगॾु मां हकीम बि आहियां त हलीम बि आहियां। हर ॻाल्हि में मुंहिंजी हिकमत बि आहे ऐं मां बुरदबार बि आहियां। फौरी तौर ते पंहिंजे बहाने खे पकड़ न कंदो। अॼु तव्हां मुआशरे जे अंदरि ॾिसो के शराब में धुत लॻाए पिया, के बदकारी में मुब्तला हैं, के हराम खोरी में मुब्तला हैं, के ऐश परस्ती में मुब्तला हैं। पर अल्लाह तबारक व तआला बावजूद इन जे जो सभिनि खे ॾिसे बि अथो, सभिनि जे हाल खां वाक़िफ़ बि आहे। उन खां पोइ बि ख़ुदा जी हकीम बि आहे, हिकमत फौरी तौर ते पकड़ नथो, बाने खे डर ॾे तो मन न मन सिधे रस्ते ते अचे, मन न मन तौबा। छो त तौबा जो दरवाज़ो सकरात ताईं खुलियल आहे। ओ जेसिताणी आख़िरी वक़्तु जंहिं महिल मौत जा माण्हू गरारा कंदो आहे, तेसिताणी हज़ूर फरमायो त तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे बाने जे लाइ। ओ जॾहिं आख़िरी वक़्तु मौत जो वक़्तु ईंदो ऐं पोइ इहो पोइ उन जे लाइ मौत तौबा जो दरवाज़ो बंदि थिए। लिहाजा अल्लाह तबारक व तआला हिन आयत सगोरी जे अंदर इहा ई शइ फरमाई वलो युआखिदुल्लाहु अन्नास बिमा कसबू, जेकॾहिं न ख़ुदा पकड़ करे माण्हुनि खे जेको कमु करनि था दुनिया में, ओ जेको कसब करनि था,
हिकड़ा त आहिनि जेके नेकी कमाइनि था, हिकड़ा त आहिनि जेके सही रस्ते ते हलन था। अल्लाह तबारक व तआला जा हिकड़ा उहे आहिनि जेके ग़लत रस्ते ते हलन था, जेके ज़ुल्म करन था, डाढ़ करन था, जेके खुदा जो इनकार करन था, अल्लाह जे वाहे जो इनकार, रसूल जो इनकार, खुदा जे ज़ात जो इनकार, वरी दुनिया जे अंदर इंसानियत सां ज़ुल्म, बर्बरियत, क़त्ल आम, जे तव्हां ॾिसो था अल्लाह जी ज़ात ॾाढी आहे। 70,000 माण्हू फ़लस्तीन में शहीद थी विया। एड़ो वड़ो इसराइल ज़ुल्म थो करे, छा इसराइल खुदा को ॾाढो आहे? कश्मीर में मुसलमानों सां ज़ुल्म थिए थो, ये खुदा को ॾाढा आहिनि। पंहिंजे इलाके जे हवाले सां को कंहिंजो हक़ खाजी वेठो आहे, को कंहिं सां ज़ुल्म करे थो, को कंहिंजो नाहक कई वेठो आहे, कंहिं सां छा थो करे, कीस थो करे, ये खुदा को ॾाढा आहिनि। अल्लाह को ॾाढो, अल्लाह ताला उनके डर ॾिनी आहे त मन सुधरनि, मन सुधरनि, मन सुधरनि, मन ये बेईमान ईमान आणनि, मन यो ज़ालिम ज़ुल्म खां बाज़ अचे, तौबा करे, हक़ ॾे, माण्हुनि जा हक़ न खाए। मन मन हिन जे दिमाग़ में को अल्लाह ताला उहा ॻाल्हि करे, वलो युआखिज़ुल्लाहु नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब्बत। अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं न पकड़ करे अल्लाह माण्हुनि खे ओ जेके करतूत अथनि माण्हुनि जा, त ज़मीन जे मथां, ज़मीन जे पुठीअ ते का बि चुरण वारी शइ न रहे। फौरी तौर ते ख़ुदा जो अज़ाब अचे ऐं सभु चट थी वञे। वलाकिन युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा। अल्लाह ताला फरमाए थो असां पोइते कयूं था उनखे ताईं वक़्त मुक़रर, वक़्त ईंदो बदलो वठबो, ज़ालिम पंहिंजे अंजाम ते पुॼंदो, मज़लूम जी दाद रसी थींदी, हक़दार खे हक़ मिलंदा। अल्लाह ताला फरमाए थो त हिकिड़ो वक़्तु फौरी तौर ते असां पकड़ कयूं त ज़मीन ते चुरण पुरण वारा जी तजड़ा बि न रहनि, सभु ख़ुदाई कहर ऐं ग़ज़ब में तबाह थी वेंदा। पर अल्लाह ताला फरमाए थो असां कंहिं वक़्तु मुक़रर जे लाइ पोइते कयूं, पोइते कयूं, डर जाओ। फैज़ा जा अजलहुम, पोइ जॾहिं वक़्तु ईंदो, ज़ालिम खे जॾहिं पकड़ थींदी, कातिल खे जॾहिं पकड़ ईंदी, जाबिर ऐं ज़ालिम ऐं ॾाढे खे जॾहिं हथ पवंदो, पोइ इहो ख़ुदा खां कोन छॾाए, पोइ इहो इंसान रड़ियूं कंदो, दाऊं कंदो, रब लौला अखरतनी इला अजलिन क़रीब, रब थोड़े वक़्त जे लाइ ढर ॾे, पोइते मोटाए, नेक थी ईंदासीं, सालिह थी ईंदासीं। अल्लाह ताला फरमाए लन युअखिरुल्लाहु नफ्सन इज़ा जा अजल, जंहिं ते मौत आयो, अज़ाब जंहिंमहिल अखियुनि सां ॾिसंदा, रड़ियूं निकिरी वेंदनि, दाहूं निकिरी वेंदनि, चवंदा त हे छा थी वियो, असां ते अचानक मौत अची वियो। रब हाणे पोइते मोटाए, नेक थी ईंदासीं। अल्लाह चवंदो न, अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला हे कुरान असाने फरमाई फ़इन अल्लाह कान बिइबादिही बसीरा, बेशक अल्लाह ताला है पंहिंजे ॿारनि खे ॾिसण वारो। रब पंहिंजे ॿारनि खे ॾिसे थो। अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि जे किरकारनि खां गाफ़िल कोन्हे। वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तामलून, जेके तव्हां कम कयो था ख़ुदा उनको बेख़बर न आहे। हिकिड़ो वक़्तु मुक़रर आहे, जंहिं वक़्त जे जॾहिं वक़्तु आयो, पोइ उहो पाणे ख़ुदा जे अॻियां टंगियो बीठो हूंदो। लिहाज़ा इन वक़्त जे अचण खां अॻु में असां पंहिंजो पाण दुनिया में संभालियूं त असां काॾे था वञूं।
मुझे हजूर फरमायो अल कय्यिसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बदल मौत। फरमायो ता में शाणो हुआ है जो पान के समझे तो मां दुनिया में छो आए, मां दुनिया में छाजे करे आए, मुखा रब से केड़ा कम वठण चाहे थो। आया मुखे अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म जी इताअत करनी आया माखे पंहिंजी ढंगणी आ, मुखे पंहिंजे ख्वाहिश ते हलणो आया, खुदा जे हुक्म ते हलणो आ। जेको पंहिंजी ढंगींदो, पंहिंजी चाहत खे पूरो कंदो, इहो इंसान तबाही में वेंदो, खुसरान में। इन जे करे अल्लाह तबारक व तआला आम ऐलान फरमाए छॾियो, फरमाई वल असर इन्नल इंसान लफी खुसर, कसम आ ज़माने जो त इंसान खसारे में, इंसान तबाही में, इंसान बर्बादी में। इल्ला लज़ीना आमनू, ओ जन खुदा जे ज़ात जे मथा ईमान आणे, पो खुदा जे ॻाल्हियुनि ते यकीन रखी करे, पो खुदा जे हुक्म जो पाण खे पाबंद कयो, अमिलु सालिहात, अमल चङा, पंहिंजे ख्वाहिशात न हलिया, पंहिंजे चाहत ते न हलिया, पंहिंजे मिजाज जे घुर मुताबिक न हलिया, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़े जे मुताबिक हलिया। ईमान आणण खां पोइ अमल सालिह, बल अमल सालिह यरफ़, अमल सालिह बाने के खणी वेंदो आहे मथे, ओ आला इलीन जन्नत में पुॼाई। हिकड़ा पंहिंजे चाहत ते हलिया, हिकड़ा अल्लाह जे हुक्म ते हलिया, पोइ जेके खुदा जे हुक्म ते हलिया ये नेकोकार थी पिया। पोइ अल्लाह ताला फरमाए थो इन्नल अबरार लफी नाईम, पोइ जेके नेकोकार थिया मुंहिंजे हुक्म ते हलिया ये जन्नत, इन्नल फुज्जार लफी जहीम, जन पंहिंजी ढंगी, जन पंहिंजी ख्वाहिश पूरी कई, जेके पंहिंजे चाहत ते हलिया, जन पंहिंजे नफ्स खे तरजीह ॾिनी, मुंहिंजे हुक्म खे छॾे ॾिनो, मुंहिंजे रसूल जी इताअत न कयो, ये वञी जहन्नम जे कुन में किरिया। पोइ तव्हां असां में शाणो उहो माण्हू आहे जेको पंहिंजो पाण खे सम्झे, असां बाना थी करे आया आहियूं, असां सोन ऐं पितल ऐं ट्रामे जा ठहियल न आहियूं, असां धूड़ जी पैदाइश आहियूं। पर इन धूड़ जी पैदाइश खे ख़ुदा एॾी वॾी फज़ीलत अता फरमाई आहे जो जन्नत में फ़रिश्ता भी कोन रहंदा, तहां रहंदो, इंसान रहंदा। इन धूड़ के मिट्टी के खुदा एडी फज़ीलत दी। हमद बेहद मर खुदा ए पाकुरा आंकी ईमान दाद मुश्ते खाकरा। इन मुठ मिट्टी जी के खुदा ईमान जी तौफीक ॾिनी त इहो वञी जन्नत जो वारिस थियो। जन्नत खुदा इंसान लाइ ठहराई या फ़रिश्तनि लाइ कोन ठहराई। तंहिंजे करे शाणो हुआ जेको पाण खे सम्झे, जेको पाण खे सम्झे। वामिल लिमा बदल मौत, कम उहे करे जेके मरण खां पोइ कम अचनि। अज़ीज़ो दुनिया में कोई रहणो कोन्हे। अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू पंहिंजे पंहिंजे दौर में माण्हू वॾियूं उमिरि ॾिठा, अॼु ख़ाक में पिया आहिनि, अॼु वीचारा मिटीअ में पिया आहिनि। के ईंदा के वेंदा, के हुया के आहिनि के ईंदा। जेके हुया अॼु कोन्हनि, जेके आहियूं उहे बि वेंदासीं, जेके ईंदा उहे बि वेंदा, जेके ईंदा उहे बि वेंदा। लौ कानत दुनिया तदूम लिवाहिद लकान रसूलुल्लाह फीहा मुखल्लद। जेकर दुनिया में को हमेशा रहण वारी का हस्ती हुजे हा त अॼु अल्लाह जो नबी दुनिया में जिंदा हुजे हा, छो त हिन दुनिया के वजूद ही उन्हीं हस्ती जे करे मिले। वही न रहा त असां काॾो रहंदा। शाणो हुआ जेको दुनिया जी हकीकत खे सम्झे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है त अल्लाह तबारक व तआला असां जे हर मुसलमान बच्चे बच्चे खे कुरान जे दौलत सां मालामाल फरमाए। हजूर जे उम्मत के अल्लाह ताला कुरान जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए ऐं हजूर जे तरीक़े जे मथा पंहिंजे रसूल जे उन ॾिनल राह जे मथा हजूर जे उम्मत के हलाए। कामयाब उहे थी वेंदा जेके हितों खटे निकिता।
नाकाम तरीन वे मानू थिंदा जेके खटा तो हाराए निकता उते प्या दाऊ कंदा रडियूं कंदा वैन निदामत उक़बाल में यतकासलू आखिरत में वेठा हथ हणंदा ओ जन दुनिया में कुछ न कयो ये मानू आखिरत में बेचारा वेठा रोईंदा त छा कयो उते नादिम थिंदा पिशेमान थिंदा पर उहा पिशेमानी उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद न हूंदी अॼु जेकॾहिं हिते माण्हू 80 साल जो माण्हू 60 साल जो माण्हू 90 साल जो माण्हू पंहिंजे गुनाहनि ते नादिम थी करे छड़ो बगोड़ा अखियुनि मां कढे थो पिशेमान थिए थो त इहे बगोड़ा उन जे 80 साल जे गुनाहनि खे धोई सफ़ा था करे छॾनि पिया ऐं इंसान पाक साफ़ थी करे ख़ुदा ॾे ये अॼु जा ॻोढ़ा कम ईंदा आख़िरत में उहे रत जा ॻोढ़ा भी इंसान जा कम जा न थींदा अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त असांजे सभिनी जेके भी कमज़ोर आहिनि के तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाए असां सभिनी खे दीन मतीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं क़ुरान पाक जे हुक्मनि जे मुताबिक़ असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए मां हाफ़िज़ साहब के जमात के सभिनी खे मुबारक ॾियां थो जो अल्हम्दुलिल्लाह हिते चइनि पंजनि बचड़नि क़ुरान पाक हिफ़्ज़ कयो आहे इन ख़ुशीअ में तव्हां असां सभु गॾु थिया आहियूं असां दुआगू आहियूं त अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान जे तालीम जेका हिते हले थी पई अल्लाह ताला उन खे हमेशह जारी वसारी रखे ऐं जन वीचारनि मस्जिद मदरसो जन हिन शयुनि जो क़याम कयो उन्हनि जे क़ब्रनि खे बि ख़ुदा मुनवर फरमाए हिन दीन जे कम जे तोफ़ेले असां सभिनी जी बख़्शिश फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।